वरी कॾहिं श्री नारद जी महाराज चओ नारायण नारायण। कंस वटि आया, चवण लॻा हे राजा, अॼु मां तोखे ॾाढो वॾो हिकिड़ो गहरो राज ॿुधाइण वारो। अचो अचो गुरु जी, तुरंत ॿुधायो, तव्हां त मुंहिंजा हितैषी आहियो। नारद जी महाराज हिकिड़ा अहिड़ा आहिनि जेके देवता बि आदर कंदा आहिनि, दैत्य बि आदर कंदा आहिनि। अच्छा, मज़े जी ॻाल्हि आहे, वञनि काॾे बि कूड़ कंहिंसां न ॻाल्हाईंदा आहिनि। चाहे धर्म जी रक्षा जे लाइ कूड़ ॻाल्हाइनि, दैतनि सां बि कूड़ न ॻाल्हाईंदा आहिनि। सच जे सहारे ते बुद्धिमत्ता सां विवेक सां कमु वठी करे उहे भॻवान जी सेवा कंदा आहिनि, असांजी रक्षा कंदा आहिनि। कंस आवादर कयो भॻवान नारद महाराज जो। नारद जी चवनि था कंस तोखे पतो अथई, बसि हाणे आख़िरी ॻाल्हि मां तोखे ॿुधायां थो, तुंहिंजो अष्टम गर्भ यशोदा नंद बाबा जे घर में अथई, ऐं जेको कृष्ण आहे उहो ई अठों गर्भ अथई, ऐं उहो ई तुंहिंजो काल अथई, उहो ई देवकी माता वसुदेव बाबा जो पुटु अथई। हे भगवान, हे भगवान, गुरु जी तव्हां मुंहिंजा हितैषी आहियो, अॼु मूंखे पतो पियो आहे। चओ जय श्री कृष्ण। बस बस बस, मां न छॾींदुमि, हिननि मूंसां छल कयो आहे, अॼु ई मां वसुदेव खे माराए छॾींदुमि। नारद महाराज चयो वसुदेव खे छॾ, वासुदेव खे पकड़, वरी न भटकी वञे, देर न थी वञे, तुंहिंजो काल वसुदेव कोन्हे वासुदेव अथई। हा गुरु जी ठीकु था चओ, लेकिन कैद में विझाए छॾी वरी दुष्ट देवकी माता वसुदेव बाबा खे। चओ जय श्री कृष्ण। कंस तैयारी करण लॻो। नारद जी चवंसि था तूं हिकु कमु कर, श्री कृष्ण खे हिते घुराए छॾ मथुरा में, ऐं हिते षड्यंत्र करे पोइ तूं पंहिंजो कमु करे वठि। चवनि था हा गुरु जी तव्हां सही था चओ, होॾे जेके बि आहिनि वापसि ईंदा आहिनि। हाणे मां ईअं कंदुमि, कंहिंखे मोकिलियां, त दिमाग़ में ॻाल्हि आई अक्रूर चाचा। हिनखे चाचा चाचा चवंदो आहे कृष्ण, हिननि सां प्रेम बि अथनि, बसि बसि उनखे सम्झाए बुझाए उन सां ईंदो। चओ हरे राम। नारद जी महाराज हलिया नारायण नारायण चवंदा। चओ जय श्री कृष्ण। उतो घुमी फिरी करे नारद जी महाराज सिधो श्याम सुंदर भगवान वटि अची जय हो प्रभु। भगवान चवनि था आइए नारद जी। नारद जी चवनि था प्रभु वाह वाह, हाणे देर न कयो, ये फुटकर जा कम न कयो, होलसेल जा कम। चिल्लर में मारियो था हिकु हिकु राक्षस खे, त पोइ वरी त हज़ारे साल लॻी वेंदा। दया कयो, हाणे पंहिंजो कमु कयो, धरतीअ जो भार लायो और चङी तरह पापिन जो नाश कयो। धरती माता पुकार थी करे, अम्मा तव्हांजी हाणे लीलाऊं ॾिसंदुमि। हा हा, तव्हां मथुरा नगरी प्रवेश कंदो, सभिनी खे दर्शन ॾींदो, कोलया पीढ़ जो उद्धार कंदो, हाथीअ जो, ऐं वॾा वॾा पहलवान चाणूर मुष्टिक शल तोशल कूट, इन्हनि खे कूटे करे अॻिते वधंदो, कंस मर्दन कंदो प्रभु। वाह वाह, तव्हांजा जनेऊ संस्कार थींदा, विद्या अध्ययन कंदव, वरी जरासंध सां तव्हां भयंकर युद्ध कंदो, 17 बार उनखे हाराए छॾींदो, काल यवन जो उद्धार कराईंदो अॻिते मुचकुंद महाराज को। चओ जय श्री कृष्ण। कैद में पयल राजकुमारनि जी रक्षा करे उन्हनि ते कृपा कंदो, राजाउनि जो उद्धार कंदो, भीमसेन जे द्वारा जरासंध जो वध कराईंदो, वरी भौमासुर नरकासुर जो उद्धार कंदो। ये सभु लीलाऊं मां ॾिसंदुमि प्रभु, तव्हांजा विवाह ॾिसंदुमि, तव्हांजा ॿार तव्हांजा पोटरा ॾिसंदुमि। जेकी कथा थियण वारी आहे एडवांस में पूरी नारद जी महाराज ॿुधायो। भगवान चवनि था ठीकु आहे नारद जी, इहो त ॿुधायो ओॾे छा चई आया हो कंस खे, ओॾे छा चई आया उन्हनि खे। नारद जी महाराज खिलण लॻा, चवनि था प्रभु रस्तो त साफ़ करणो पवंदो आहे, तव्हांजे लाइ रस्तो ई त ठाहियो आहे ओॾे वञण जो। ठीकु आहे नारद जी, तव्हां जेको चओ था उहो ई थींदो। बोल वृंदावन।